फरीदाबाद में सख्त गर्मी ऐं बिजली जी बंद थी वई आहे। ॿ औरतूं हयातियूं विञाए वेठियूं आहिनि। अफ़सोसनाक ख़बर असां शेयर कंदासीं। सख़्त गर्मी ऐं बिजली बंदि हुजण सबबि ॿ औरतूं फौत थी वियूं आहिनि। ॻोठ भंभा डेरा में लुक सबबि हाजुल ज़ाल मिसरी डेरो ऐं अरबाब ख़ातून ज़ाल ॿुढो डेरो फौत थी वई। सख़्त गर्मीअ में बिजली न हुजण सबबि रहवासी सख़्त तकलीफ़ुनि जो शिकार आहिनि। ब्रेकिंग न्यूज़ है असां शेयर कंदासीं फरीदाबाद मां, जिते सख़्त गर्मी लुक सबबि ऐं बिजली बंदि हुजण सबबि ॿ औरतूं फौत थी वियूं। बिल्कुलु नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर आहे फरीदाबाद खां। सख़्त गर्मी ऐं बिजली बंदि हुअण सबबि ॿ औरतूं हयातियूं विञाए वेठियूं आहिनि। ॻोठ बंभा डेरा में लुक सबबि हाजुल ज़ाल मिसरी डेरो ऐं अरबाब ख़ातून ज़ाल ॿुढो डेरो फौत थी वियूं आहिनि। सख़्त गर्मी में बिजली न हुअण सबबि रहवासी सख़्त तकलीफ़ुनि जो शिकार आहिनि। फरीदाबाद में सख़्त गर्मी ऐं बिजली बि बंदि थी वई आहे, जॾहिं त ॿ औरतूं हयातियूं विञाए वेठियूं आहिनि। ॻोठ बंभा डेरा में लुक सबबि हाजुल ज़ाल मिसरी डेरो ऐं अरबाब ख़ातून ज़ाल ॿुढो डेरो फौत थी वियूं आहिनि। जिनास तफ़सील मालूम कंदासीं फरीदाबाद मां मंठार खेली खां। जी मंठार, छा सूरत हाल आहे? जी, फरीदाबाद में गर्मी की शिद्दत में इजाफो ऐं बिजली न हुजण सां पासे जे ॻोठ बंभा डेरा में गर्मी जी सट बरसां ते फौत थी वियूं आहिनि। ओतिरी में हाजुल ज़ाल मिसरी डेरो ऐं अरबाब ख़ातून ज़ाल ॿुढो डेरो गर्मी जी सट बरसां ते फौत थी वियूं आहिनि। फौती औरतुनि खे घर में कोराम आहे, जॾहिं त इलाइक़े में सेब वारे ठहियल आहे। मां तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त फरीदाबाद आस में गर्मी शिद्दत ऐं इजाफे लुक सबबि जानवर मरण लॻा आहिनि। सख़्त गर्मी में बिजली न हुजण सबबि इलाइक़े वासी सख़्त परेशानी खे मौजण लॻा आहिनि। ऐं गर्मी में बिजली न हुजण सबबि पाणी पीअण जे पाणी जी पैदा थी वई आहे। जान ढुलनि पारां इलाइक़े वासियुनि खां घुरिज आहे त बिजली जी लोड शेडिंग में जेको घटिताई आणे बिजली इलाइक़े ॾिनी वञे। जी ठीकु आहे, वॾी महिरबानी मंठार अपडेट करण लाइ।